एड़ा ॿुधो छा ठाहियां रोटी में ॿुधायो त सही छा खाईंदा ॿुधायो त सही एड़ा हाणे भला मां छा ॿुधायां हर वेले मूंखां न पुछी कर पाण ई ठाहिजो ठाहिणो आहे एड़ा दाल चावल कयां हाँ फटाफट बि ठही वेंदा दाल चावल कयां रोज रोज वही दाल चावल ॿियो कुझु ॿुधाए न भला साई भाॼी कयां ॿुधायो साई भाॼी ठाहियां न पालक सुठी कोन पई अचे पालक न त भला कढ़ी चावल ठाहियां कढ़ी चावल हाँ भला मूं रुली करे वही चावल ॿियो कुझु ॿुधाए न भला छा ठाहियां भी पटाटा ठाहे थी छॾां हाँ भी पटाटा न पटाटनि का गैस थी थिए रात जो न भला पापड़ जी भाॼी ठाहियां ॿुधायो त सही त हिकु कमु कर पोइ दाल चावल ई ठाहे ठीकु आहे हुन सां पापड़ पचाए ऐं अंबड़ी जो अचार कढ पंहिंजो ठीकु आहे सुठो थी वेंदो हल्को बि थींदो दाल चावल ई था खाऊं दाल चावल ठाहियां पोइ मां रुली करे दाल चावल ई ठाहियां त मां तव्हांखां पुछियो ई छो